أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما. يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوا بكرة وأصيلا. هو الذي يصلي عليكم وملائكته ليخرجكم من الظلمات إلى النور وكان بالمؤمنين رحيما. تحيتهم يوم يلقونه سلام وأعد لهم أجرا كريما. يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. صدق الله العظيم. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه كما تحب وترضى عدد ما تحب وترضى. ये मूवी ठाण बंद करे छे तो बेहतर गाल मुनासिब मुझे मेहरबानी करो मुझे मोहतरम अजीज़ो हजरात उलमाए किराम दीगर जमात जा मुअज़्ज़ज़ साथियों, अल्लाह ताला जे फज़ल सां घणो वक़्तु थियो जो तव्हां हिते तशरीफ़ फरमायो। उलमाए किराम जा बयानात क़ुरान और सुन्नत की रोशनी में दलाइल तव्हां ॿुधाइनि। अल्लाह ताला असांजो वेहण पंहिंजी रज़ा जे लाइ पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। हिन कॉन्फ्रेंस जो ख़ुलासो अल्लाह जी रज़ा है, तो अल्लाह ताला राज़ी थी वञे, इहो ई मक़सदु आहे। इन नियत सां वियूं त पंहिंजे रब खे राज़ी करियूं, जेको ॿुधूं उन ते अमल करियूं, जेको ॿुधूं उन जे मुताबिक़ अक़ीदो ऐं अमल बनायूं। अल्लाह असांजी नियतनि खे ख़ालिस बनाए। क़ुरान करीम जी आयात तव्हांजे आॾो उहे तिलावत कयूं जंहिंमें इमामुल अंबिया रहमतुल आलमीन सरवर कायनात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़त्म नबूवत जो अल्लाह जल्ल शानु ज़िक्र फरमायो। हुज़ूर ख़ातमुन नबीयीन आहिनि। या अहिड़ी अल्लाह जल्ल शानु दावा बयान फरमाई जंहिं दावा जो दलील ख़ुदि इन ख़ातमुन नबीयीन जे लफ़्ज़ में मौजूदु आहे। ऐं पोइ आख़िरी आयात में जेको अल्लाह जल्ल शानु सिफ़ात बयान फरमायूं हुज़ूर जूं, उन में जेका आख़िरी सिफ़त आहे सिराजम मुनीरा, इहा सिफ़त बि ख़त्म नबूवत जो दलील आहे। ख़ातमुन नबीयीन, ख़ातम जी माना ख़ातम मोहर खे चइबो आहे, ख़ातम मुंडी खे चइबो आहे, जंहिंसां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहर लॻाईंदा उहो ख़ातम हुई, जंहिंमें मोहम्मद रसूलुल्लाह लिखियल हो। ख़ातम मोहर खे चइबो आहे। मोहर कॾहिं लॻंदी आहे जॾहिं पूरो मज़मून लिखिजी वियो। जे तव्हां ख़त लिखो या को मज़मून लिखो, मज़मून लिखी जॾहिं मुकम्मल थी वियो,                                                                                                              सब खां आखिर में मोहर लगंदी है।
इन करे उनखे ख़ातम चइबो ई इन करे आहे त सभ खां आख़िर जे अंदरि उहा मोहर लॻंदी आहे। गोया के जेके भी अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जिन तशरीफ़ फरमा थिया सभिनी नबियन जी मोहर हुजूर आहिनि, ख़ातमुन नबीयीन। अंबिया जी मोहर हुजूर आहिनि त मोहर जो मतिलबु त सिलसिलो ख़तम थी वियो न, नबूवत जो सिलसिलो इन खां पोइ ख़तम। मोहर त सभ खां आख़िर में हूंदी आहे, इहो ई दलील आहे। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन अव्वलुन नास बासन व आखिरुहुम खल्का। पैदाइश जे लिहाज सां सभ खां आख़िर में आहियां, पर नबूवत जे लिहाज सां सभ खां अव्वल आहियां। अल्लाह ताला सभ खां पहिरीं ताज नबूवत ऐं ख़त्म नबूवत जो ताज जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथे ते रखियो। हुजूर फरमायो कुन्तो नबिय्यन व इन आदम लमुंजलिदुम बैनल माए व तीनिही। उन वक़्तु आउं नबी होसि जॾहिं आदम अलैहिस्सलाम पंहिंजे मिट्टी ऐं पाणी जे वजूद में हो, उन वक़्तु मूंखे अल्लाह नबी बनायो। नबूवत जे लिहाज सां सभ खां अव्वल आहिनि, बल्कि ईअं चई सघो था त अल्लाह जल्ल शानहू पंहिंजे रुबूबियत सां जे पूरे कायनात जे इंसानियत जी तरबियत फरमाई, तीअं तमाम अंबिया जे नबूवत खे अल्लाह जल्ल शानहू हुजूर जे नबूवत सां तरबियत फरमाई। हाफ़िज़ इब्न तैमिया रहमहुल्लाह फरमायो लौला नबूवत नबीना लबतलत साइरुन नबूवात। जेकॾहिं असांजे नबी जी नबूवत न हुजे त पोइ तमाम नबूवतूं बातिल थी वञनि। तमाम अंबिया जी नबूवत हुजूर जे सदके आहे। ऐं ख़ातमुन नबीयीन जी बि माना इहा थींदी त मोहर तस्दीक आहे। तमाम अंबिया जी तस्दीक हुजूर आहिनि। हुजूर जी आमद सभिनी नबियन जी तस्दीक आहे। अल्लाह जल्ल शानो हुजूर खे नबूवत पहिरीं अता फरमाई, पैदा सभ खां आख़िर में थिया। तव्हां चवंदा इहो कीअं थी सघे थो? हा, जेके मास्तर ते वेठल हूंदा उहे इन ॻाल्हि खे सम्झी वेंदा। ऐं मिसाल ॾियां तव्हांखे, जॾहिं तव्हां स्कूल में पढ़णु वेंदा आहियो त तव्हां प्रकार सां ई दाइरो छिकींदा आहियो। हा, दरमियान में सुई हूंदी आहे ऐं ॿी सुई सां ईअं दाइरे जी लकीर छिकंदा आहियो ऐं पूरो दाइरो जॾहिं कढंदा, दाइरो मुकमल थींदो त दरमियान वारी सुई खणंदा त उते नुक़्ते जो निशान हूंदो। सम्झो था न ॻाल्हि खे? जज़्बाती तकीर आउं कोन कंदुसि, ऐं सिंधीअ में ॿ टे अखर तव्हांखे सम्झाईंदो, सो बि असां वरी ज़बान में। तव्हांखे उहा ज़बान कची लॻंदी ऐं पंहिंजी ज़बान लाड़वारी में ॻाल्हाईंदो। जॾहिं उहो दाइरो तयार थी मुकमल थी वेंदो ऐं उहो प्रकार मथे खणबी त दरमियान में जेका सुई जंहिंसां दाइरो छिकबो उते नुक़्ते जो निशान लॻल हूंदो। हाणे इहो नुक़्तो जेकॾहिं इहा सुई न हुजे, इहो नुक़्तो न हुजे त इहो दाइरो निकिरी कोन सघंदो। इन खां सवाइ दाइरो निकिरंदो? पर जॾहिं दाइरो मुकमल थी वियो, जॾहिं खणंदा उहो नुक़्तो हूंदो, इहो नुक़्तो सभ खां पहिरीं आहे या आख़िर में आहे? इहो सभ खां पहिरीं आहे। इन नुक़्ते खां सवाइ दाइरो कोन थींदो ऐं इहो नुक़्तो सभ खां अव्वल में आहे। पर ज़ाहिर तॾहिं थींदो जॾहिं दाइरे मुकमल थियण खां पोइ सुई खणबी त उन खां पोइ ज़ाहिर थींदो। गोया के जेको अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम में नबूवत जो सिलसिलो
जनाब आदम अलैहिस्सलाम खां वठी जनाब ईसा ताईं जेको दायरो छिकियो वियो, इन जो मरकज़ी कुतुब जनाब मोहम्मद रसूलुल्लाह। इन खां सवाइ दायरो नबूवत जो मुकम्मल नथो थी सघे। हुजूर सभ खां पहिरीं मरकज़ी कुतुब आहिनि, पर जॾहिं दायरो मुकम्मल थींदो, खणंदा त नुक़्तो सभ खां आख़िर में ज़ाहिर थींदो। ज़ुहूर वजूद नबूवत जे लिहाज़ सां हुजूर सभ खां पहिरीं आहिनि ऐं ज़ुहूर नबूवत जे लिहाज़ सां सभ खां आख़िर में आहिनि। जी नुक़्तो वजूद जे लिहाज़ सां सभ खां पहिरीं आहे ऐं ज़ाहिर थियण में सभ खां आख़िर में आहे। इहो आहे ख़त्म नबूवत जी माना। आख़िर में अल्लाह जल्ल शानो फरमायो सिराज मुनीरा। आउं सिर्फ़ु इन सिफ़त ते ॻाल्हाईंदुसि। अरबी में सिराज जूं ॿ माना ईंदियूं आहिनि। सिराज सिज खे बि चइबो आहे ऐं सिराज चराग ऐं ॾीओ, तव्हां हुनखे ॾीओ चवंदा आहिनि। चराग ऐं ॾीए खे सिराज चइबो आहे। हिकिड़ी माना आहे सिज वारी। इहो बि हुजूर जे ख़त्म नबूवत जो दलील आहे। हुजूर सिराज मुनीर आहिनि। हिकिड़ी रोशनी उहा जेका है ना लाइट में आहे, लेकिन इन खां वधीक ॿियूं शयूं रोशन आहिनि। ही सर्च वधीक रोशन आहे। वरी इन खां मथे तव्हां ॾिसंदा त सितारनि में रोशनी ज़्यादा आहे ऐं सितारनि खां चंड में रोशनी ज़्यादा आहे। त ईअं चइबो त रोशनी जा सभु कमाल हिन में कोन आहिनि। हिन खां वधीक रोशनी जा कमाल सितारनि में आहिनि। उन खां वधीक रोशनी जा कमाल चंड में आहिनि। उन खां वधीक रोशनी जा कमाल सिज में आहिनि। पर सिज खां मथे का बि शइ वधीक रोशन नथी अचे। इन करे चइबो त दुनिया में काइनात में रोशनी जा जेके कमाल आहिनि उहे सभु सिज में आहिनि। इन खां मथे का शइ वधीक रोशन न आहे। त हुज्जतुल इस्लाम हज़रत मौलाना मोहम्मद क़ासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह उन फरमायो त सिज खे तव्हां चई सघो था त ही ख़ातमुल अनवार आहे। ख़ातमुल अनवार यानी दुनिया में कायनात में जेके रोशनी जा कमाल आहिनि उहे सभु सिज में आहिनि। हाणे को बि रोशनी जो अहिड़ो कमाल कोन्हे जेको सिज खां ॿाहिरि हुजे त सिज थियो ख़ातमुल अनवार। अल्लाह जा नबी पैगंबर जेके आया, कंहिंखे कहिड़ो मौजो, कंहिंजो कहिड़ो कमाल, ईंदा रहिया, लेकिन हर नबी खे पंहिंजे पंहिंजे दौर में कमाल ॾिना विया, मौजा ॾिनो विया, इल्मु ॾिनो वियो। पर हर नबी जे अंदरि अल्लाह ताला मुख़्तलिफ़ सिफ़ात ऐं कमाल ऐं मौजा रखिया। लेकिन नबूवत जा सभु कमाल जेकॾहिं कंहिं बि नबी जे अंदरि आहिनि त जनाब मोहम्मद रसूलुल्लाह में। हुजूर खां पोइ को बि अहिड़ो न, हुजूर पूरे सिलसिले नबूवत में हुजूर खां अलावा को बि अहिड़ो पैगंबर न आहे जंहिंमें नबूवत जा सभु कमाल आहिनि। रोशनी जा सभु कमाल सिज में आहिनि त सिज ख़ातमुल अनवार आहे। नबूवत जा सभु कमाल मोहम्मद रसूलुल्लाह में आहिनि त हुजूर ख़ातमुन नबीयीन आहे। इन करे जेके इल्म वारा माण्हू उहे सम्झनि था ऐं ॿिया कोन था सम्झनि इन शइ खे। हज़रत नानोती रहमतुल्लाह अलैह फरमायो त नबूवत जा सभु कमाल हुजूर में आहिनि त हुजूर ख़ातमुन नबीयीन आहिनि। जेकॾहिं हुजूर आख़िर में आया तब ख़ातमुन नबीयीन आहिनि। जेकॾहिं विच में अचनि हा तब ख़ातमुन नबीयीन आहिनि। जेकॾहिं शुरू में अचनि हा तब ख़ातमुन नबीयीन आहिनि। कमाल नबूवत जा सिर्फ़ु हुजूर जी ज़ात में। जेके मौजा अल्लाह जंहिं जे नबी खे ॾिना, हुस्न यूसुफ, दमे ईसा, यदे बैज़ा तू दारी, आंच खूबा हमादारंद तू तन्हा दारी।
यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह हुस्न अता फरमायो। पूरी रूए ज़मीन जो अध हुस्न अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम के अता फरमायो। हाँ, वो हुस्न एतिरो हो जो जिन यूसुफ अलैहिस्सलाम के ॾिठो उन्हनि पंहिंजे हथनि खे वढे छॾियो, चाक कयो। अम्मी आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाई थी, लवाही ज़ुलेखा लौ रअयन हबीबना लआसरन बिक़त्ल क़ुलूब अलल यदी। यूसुफ के ॾिसी ज़ुलेखा जे जेॾिन पंहिंजा हथ कपे छॾिया, पर मुंहिंजे महबूब खे ॾिसंदा त पंहिंजा गिरेबान चाक करे छॾींदा। ओ सुनो, अल्लाह हुजूर के वो हुस्न अता फरमायो जो यजीदो का वजहन इज़ामा ज़ित्तहू नज़रा, जेको बार बार ॾिसंदो वञे त ॾिसण सां हुजूर जे हुस्न में निखार पैदा थींदो वञे ऐं तुंहिंजी अखियुनि जो नूर वधंदो वञे। उहो अल्लाह हुस्न अता फरमायो। इहो हुस्न हो दमे ईसा, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो। फूंक ॾियनि त मुर्दा ज़िंदा थी वञे, कुम बे इज़्निल्लाह इहया बे इज़्निल्लाह, अल्लाह जे हुकुम सां उहो ज़िंदा थी वञे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मौजज़ो। हज़रत नानूती रहमुल्लाह जे ज़माने में हिकिड़ो पादरी हो, हुन मुनाज़रो कयो ऐं हुन इन मसइले ते ॻाल्हायो त असांजे नबी खे जेको अल्लाह मौजज़ो ॾिनो जो मुर्दनि खे ज़िंदा कंदो हो, तूं पंहिंजे नबी जो अहिड़ो को मौजज़ो ॾेखार। त हज़रत नानूती रहमतुल्लाह अलैह फरमायो त तूं त पंहिंजे नबी जी ॻाल्हि करी पियो, ये तो पैगंबर हुआ, नबी हुआ, पर आऊं पंहिंजे नबी जो अदना उम्मती आहियां। मूंसा गॾिजी हल, जंहिं बि मुर्दे ते हली हथ रख आऊं तो ज़िंदा करियां। पादरी हैरान थी वियो, मुनाज़रो ख़त्म थियो, लाजवाब थी वियो। बाद में कंहिं पुछियो, हज़रत तव्हां एॾी वॾी दावा कई, तव्हां एॾी वॾी दावा कीअं कई, तव्हां मुर्दे खे ज़िंदा करियो? फरमायो मुंहिंजो मसइलो ऐं पादरी जो मसइलो कोन हो, मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो शान जो मसइलो हो। ऐं मूंखे यकीन हो त अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी लज रखी मुंहिंजे हथ ते मुर्दे खे ज़रूरु ज़िंदा करे हा। हुस्न यूसुफ दमे ईसा यदे बैज़ा तो दारी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह से यदे बैज़ा जो मौजज़ो हथ कढी ॿाहिर त जहिड़ो सिज वांगुरु चमके पियो। हाँ, अल्लाह ताला मुंहिंजे महबूब के वो हुस्न अता फरमायो जो अम्मी आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाई थी, रात जो असांजे घर में हुजूर हुजन, जेकॾहिं सुई बि गुम थी वेंदी त असां उहो ॻोल्हे वठंदासीं हुजूर जी रोशनी में। लना शम्सु वलिल आफाक शम्सु फशम्सी फौक शम्सी समाई फशम्सुन नास ततलउ बाद फजरी व शम्सी ततलउ बाद लिशाई। फरमाई हिकिड़ो सिज ही आहे आसमाननि जो जेको सुबुह जो उभरे थो ऐं शाम जो वरी लहे थो, ऐं हिकिड़ो सिज उहो जेको असांजे घर में आहे, जॾहिं हीउ सिज लहे थो पोइ हू सिज उभरे थो। वो हुस्न अल्लाह अता फरमायो महबूब के। नबीन जा कमालात इल्म मौजज़ा उहे सभु अल्लाह हुजूर खे अता फरमाया। तो हुजूर ख़ातमुन नबीयीन आहिनि, को बि कमाल अहिड़ो कोन्हे जेको हुजूर जी ज़ात खां ॿाहिरि हुजे। इहो हुजूर जे ख़त्म नबूवत जो दलील आहे। ऐं सिराजनि जी माना जेकॾहिं कजे ॾीओ, त पोइ तव्हां चवंदा ॾीए में रोशनी केतिरी हूंदी आहे, ॾीए खां थी ज़्यादा रोशन आहे, सिज चंड सितारा ज़्यादा रोशन आहिनि। ॾीए सां तशबीह कीन ॾिनी वई त अल्लाह फरमाया मुंहिंजो महबूब रोशन चराग आहे।
वो समझो इन बल्ब मां ॿियो बल्ब रोशन कोन थींदो। हिकिड़े तारे मां सितारे मां ॿियो सितारो रोशन कोन थींदो। हिकिड़े चंड मां ॿियो चंड रोशन कोन थींदो। हिकिड़े सिज मां ॿियो सिज रोशन कोन थींदो। ऐं हिकिड़े ॾींहं में जा हज़ारूं ॾीया रोशन थी सघनि था। अल्लाह फरमाए मुंहिंजो महबूब सिराज मुनीर आहे, ही चराग आहे। इन चराग मोहम्मदी मां 1,24,000 साहब जूं दिलूं रोशन थी वयूं। ऐं सिर्फ़ उहो न बल्कि अॼु को वॾो मुहद्दिस हुजे, मुफ़स्सिर हुजे, को आलिम हुजे, हिते केॾा बुज़ुर्ग वेठल आहिनि। उन ज़माने में केॾा वॾा बुज़ुर्ग गुज़रिया, ताबई, तब ताबईन, औलिया किराम, क़यामत ताईं जेके हूंदा उन्हनि जे सीननि में जेको ईमान जो नूर हूंदो उहो ई चराग मोहम्मदी जो नूर आहे। हिन चराग मोहम्मदी खे अल्लाह फरमायो क़यामत ताईं केरु विसाए नथो सघे। हिन जो नूर ऐं रोशनी ख़त्म नथी थी सघे। हाणे तव्हां ॿुधायो त जेकॾहिं अल्लाह पंहिंजे महबूब खे सिराज मुनीरा चयो, जंहिं चराग मझां क़यामत जे ताईं इंसान रोशनी हासिल कनि था, त पोइ असांखे पंहिंजे ईमान जे नूर जे लाइ ॿिए कंहिं ॾींहं जी ज़रूरत आहे? हा, इहो दलील आहे त हुज़ूर ख़ातमुन नबीयीन आहिनि। ऐं सिज जॾहिं अची वियो त सिज अची वियो त ॾींहुं थी वियो, उनखां पोइ वरी कंहिं सिज जी ज़रूरत आहे? इहो हुज़ूर जे ख़त्म नबूवत जो दलील आहे। हुज़ूर आफ़ताब नबूवत आहिनि। सिज खां पोइ कंहिंखां रोशनी वठण जी ज़रूरत कोन्हे। हुज़ूर रोशन चराग आहिनि। इन चराग मोहम्मदी मां क़यामत ताईं ईमान जो नूर मोमिन जी दिलि में रोशन थींदो रहंदो। त पोइ कंहिं चराग जी ज़रूरत कोन्हे। त पोइ कादियान जे हिन कूड़े नबूवत जे दावा करण वारे जी कोई ज़रूरत न आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त नबी छा जे लाइ ईंदो आहे? पैगंबर ईंदो आहे त उम्मत में अल्लाह फरमायो व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नबूवत खां पहिरीं उम्मत में गुमराही हुई, माण्हुनि में गुमराही हुई, उन गुमराही खे ख़त्म करण जे लाइ अल्लाह जा नबी आया। जॾहिं पैगंबर ईंदा आहिनि त दुनिया में हिदायत फैलबी आहे, रोशनी फैलबी आहे, ऐं माण्हुनि में ईमान ईंदो आहे, माण्हुनि में नूर ईंदो आहे। ऐं हीउ कहिड़ो नबी नबूवत जी दावा करण वारो जंहिंजे अचण खां पोइ दुनिया में गुमराही फैली? भई नबी जे अचण सां हिदायत फैलबी आहे, रोशनी फैलबी आहे। हिन जे अचण खां पोइ कहिड़ो नूर ऐं कहिड़ी रोशनी फैली आहे। फितनूं ऐं फसाद ऐं डफेर वधियो आहे। हिन जे अचण सां ज़ुल्मत वधी आहे। कोई रोशनी ऐं नूर पैदा कोन थियो आहे। न हिन जे नबूवत जी ज़रूरत आहे, न ही हुज़ूर जे ख़त्म नबूवत खां पोइ को नबी थी सघे थो। इहा आयत जेका अवां जे आॾो पढ़ी, मा कान मुहम्मदिन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व ख़ातमन नबिय्यीन। तव्हांजे मर्दनि मझां हुज़ूर कंहिंजा पीउ कोन आहिनि। हुज़ूर जा औलाद थिया, नंढी उमिरि में फ़ौत थी विया। हज़रत इब्राहिम, हज़रत मारिया क़िब्तिया मझां हुज़ूर जा फ़र्ज़ंद हुआ, नंढी उमिरि में फ़ौत थी विया। हुज़ूर फरमायो लव आश इब्राहिम लकान नबिया। मुंहिंजो पुटु इब्राहिम जेकॾहिं ज़िंदा रहे या वॾो थी विया त नबी थी विया। वलाकिन्नहु ला नबीय बादी। पर मूंखां पोइ को नबी अचण वारो न आहे। इन करे अल्लाह ताला उनखे बचपन में ई वफ़ात ॾेई छॾी। कहिड़ी शइ खुटल हुई जो उनजो नुक्स अची करे पोयां अचण वारो ऐं दावा करण वारो अची पूरो कयो? को सूरत में, सीरत में, कमालात में कहिड़ी शइ में नुक्स रहियो? अल्लाह तबारक व तआला त ऐलान करे छॾियो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। दीन मुकम्मल थी चुको। सूरत में हुजूर कामिल,
सूरत में अड़ा कामिल हुजूर जो असांजो अक़ीदो आहे त कायनात में सुहिणो चेहरो अल्लाह हुजूर के ॾिनो। सुहिणे में सुहिणो, सुहिणियूं अखियूं, सुहिणी पेशानी, सुहिणा गल मुबारक, चेहरो, कदो कामद, दंद, हिकड़ी हिकड़ी शइ जेका हुस्न में आला दर्जे ते हुजे वो अल्लाह पंहिंजे महबूब के अता फरमाई। असांजो अक़ीदो आहे जेकॾहिं केरु सिर्फ़ ज़ुबान सां ईअं चवे त हुजूर जो चेहरो मुबारक हीअं हो, थोरो हीअं हुजणु खपे, त कुफर अची वेंदो। इन खां मथे को चेहरो आहे ई कोन। सूरत में कामिल, सीरत में कामिल, सीरत में लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, तव्हांजे लाइ हुजूर जी ज़ात में नमूनो आहे। सीरत सूरत में कामिल खोट कहिड़ी शइ जी हुई जो हिन कमी ने अची पूरी कई आहे। इन करे असांजो अक़ीदो हुजूर ख़ातमुन नबिय्यीन आहिनि ऐं ख़त्म नबूवत जा मुजाहिद सम्झनि जेके ख़त्म नबूवत जे लाइ पंहिंजूं जानुनि जो नज़रानो पेश कनि ऐं ख़त्म नबूवत जे लाइ जेको उन जे तहफ़ुज़ जे लाइ जेको लड़े थो, मैदान ते अचे थो, इहो जनाब सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी सुन्नत आहे। सब खां पहिरीं उम्मत में जेके ख़त्म नबूवत जा मुनकिर उन्हनि सां जिहाद कंहिं कयो? हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु उन जिहाद कयो। यमामा जो मैदान अॼु बि शाहिद आहे, सऊदी अरब में यमामा, जंहिंमें शमअ रिसालत जा परवाना सहाबा ख़त्म नबूवत ते पंहिंजी जानूं कुर्बान कयूं। ख़त्म नबूवत ते जान खे कुर्बान करण वारा सहाबा आहिनि। हीउ सुन्नत जो रस्तो, सहाबा जो रस्तो आहे ऐं ख़त्म नबूवत जो तहफ़ुज़ असांजे ईमान जो हिस्सो आहे। माण्हू छा चवनि था? माण्हू चवंदा ख़त्म नबूवत, ख़त्म नबूवत, ख़त्म नबूवत जो तहफ़ुज़ त अल्लाह ताला कयो आहे, तव्हांजे मथे ते पई आहे, तव्हां ख़त्म नबूवत जो तहफ़ुज़ था करियो। समझी छॾियो ॻाल्हि। असां ख़त्म नबूवत जा मुहाफ़िज़ न, असां अक़ीदा ख़त्म नबूवत जा मुहाफ़िज़ आहियूं। असां ख़त्म नबूवत जे अक़ीदे जा मुहाफ़िज़ आहियूं। ख़त्म नबूवत जो मुहाफ़िज़ रब्बुल आलमीन आहे, वो हिफ़ाज़ कई आहे। लेकिन असां ख़त्म नबूवत जो अक़ीदो जेको असांजे ईमान जो हिस्सो आहे, तहफ़ुज़ ख़त्म नबूवत यानी तहफ़ुज़ अक़ीदा ख़त्म नबूवत, असां अक़ीदा ख़त्म नबूवत जे तहफ़ुज़ करियूं था ऐं असां उन जा मुहाफ़िज़ आहियूं, ख़त्म नबूवत जा मुहाफ़िज़ आहियूं। ख़त्म नबूवत ऐं सभ खां पहिरीं ख़त्म नबूवत ई पाकिस्तान में उहो मामिलो पैदा थियो जंहिं ख़त्म नबूवत ते जान खे कुर्बान करण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जो वजूद थियो। इन जमात जो वजूद ही ख़त्म नबूवत ते आहे। ख़त्म नबूवत ते तव्हां तारीख़ पढ़ो, मूं वटि इन तारीख़ आहे। ख़त्म नबूवत ते जॾहिं हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह उनखे जेल में विधो वियो, उन खां पोइ ही तारीख़ शुरू थी, जमीयत उलमा इस्लाम खे मुनज़्ज़म कयो वियो ऐं ख़त्म नबूवत जे तहफ़ुज़ जे लाइ जमात खे सरगर्म कयो वियो। हज़रत मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जो कुर्बानियूं ऐं उन खां पोइ अॼु ताईं जेको ही सिलसिलो आहे, अॼु अव्हांखे ख़ुशि थियणु खपे त असांजे मुल्क में जेके अक़ाइद आहिनि उन जी तहफ़ुज़ करण वारी ही जमात आहे, मुहाफ़िज़ी जमात आहे। मसाजिद मदारिस जे हवाले सां तव्हां ॾिसो, अॼु पूरी सिंध में जेकॾहिं हिकिड़ी मस्जिद, चाहे उहा कराची जे अंदरि हुजे, चाहे उहा चनियोट में हुजे,
चाहे तव्हांजे सखर में हुजे, उन मस्जिद जी हिफ़ाज़ करण वारा उहे केर आहिनि? जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, ताजदारे खत्म नबूवत, नारे तकबीर। हिन खबीस के खत्म नबूवत ते वार करण जे लाइ एजेंट ॾिनो वियो। हिन खे जेके कम ॾिना विया उनमें बुनियादी कम इहो, हिकिड़ो त कमु माठ मिठी सां करे छॾ जेको हुनखे करिणो हो, त मुल्क विकिणी हुन स्टेट बैंक खे ॾेई छॾियो, इहो त कमु हुनखे करिणो करे वियो। ॿियो ख़त्म नबूवत ते वार करणु, जेसिताईं ही परवाना मौजूद आहिनि ख़त्म नबूवत जा, तेसिताईं कंहिंखे ताक़त कोन्हे ख़त्म नबूवत जे मसइले खे छेड़े सघे। नारे तकबीर, गुलामाने खत्म नबूवत, गुलामी रसूल में, गुलामी रसूल में, हुर्मत रसूल पर नारे तकबीर। ये असांजी गैरत खे ललकारिन था त ही मुसलमान बदलजी चुको आहे। न सम्झ त मुसलमान बदलजी चुको आहे। कहिड़ो बि बदलजी चुको हुजे, पंहिंजे माउ पीउ जी इज़त छॾण जे लाइ केरु तयारु थींदो, उन ते वार बर्दाश्त कंदो? न कंदो। त पोइ असां नामूर रिसालत ऐं नामूस सहाबा ऐं मसाजिद ऐं मदारिस उन ते वार बर्दाश्त ही नथो करे सघे। ये असांजे ईमान जो हिस्सो आहे। उन जो सहरो हिननि जे मथां आहे जे उनजी हिफ़ाज़ कई आहे। जीअं माज़ी में कयूं तीअं मुस्तक़बिल जे अंदरि कंहिंखे ताक़त न आहे जो हिते कादियानियत खे फ़िरोग ॾे ऐं पंहिंजे आकाउनि जे इशारे सां हिनखे अॻियां वधाए, कंहिंखे ताक़त न आहे। जेसिताईं जान में जान आहे तेसिताईं अज़म करियो, इंशाअल्लाह ख़त्म नबूवत ते पंहिंजी जानुनि खे क़ुर्बान कंदासीं। नारे तकबीर, तहफ़्फ़ुज़ खत्म नबूवत, तहफ़्फ़ुज़ अक़ीदा खत्म नबूवत, जमीयत उलमा इस्लाम। मैदान सब कंहिंजा अलॻि अलॻि आहिनि, मैदान सब अलॻि आहिनि, लेकिन सम्झो त इहे सभु असांखे ताक़त ॾियण वारियूं आहिनि शयूं। तव्हां ॿुधायो त ख़त्म नबूवत ते वार करण त ठहे थो, पर तबलीग ते वार कीअं थो ठहे? तबलीग वारनि कॾहिं कंहिंखे ॾुखोयो? हे बिस्तरा खणियो मस्जिद मां उछलाए छॾनि, तबलीग वारनि कॾहिं कंहिंखे दान ॾिनी? गोलियूं हणी हिननि खे शहीद कयो वियो, हिननि कॾहिं कंहिंखे दान ॾिनी? कॾहिं FIR दर्ज कराई? जमात में अचण वारा भले फौजी हाज़िर सर्विस हुजनि, थर में उहे बि शहीद थिया, पर कॾहिं उन्होंने FIR दाख़िल कोन कराई। दुनिया में केरु अहिड़ी पुरअमन जमात जो मिसाल पेश नथो करे सघे, पर आकाउनि जे इशारे ते उन्हनि खे दहशतगर्द कराइणो पियो वञे। दुनिया उनखे दहशतगर्द थी चवे त हे दहशतगर्द आहिनि। हिननि जे बिस्तरनि में बम ॿधल आहिनि। तव्हांजी मस्जिदनि में आया अचनि था, हींअर बि असां आयासीं जंहिं मस्जिद में अचूं जमात वारा उते वेठा आहिनि, पर कॾहिं तव्हां हिननि खां का शइ ॿुधी? न तफ़रीक़ो न का शइ, सिर्फ़ु 6 नंबर जे अंदरि का बि अहिड़ी शइ निज़ाई का बि नज़र नथी अचे। इन करे पर यूरोप वारनि खे उनखे ख़बर आहे त ही दीन अल्लाह पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ हर हर घर में पहुचाए पियो इन तबलीग वारनि जी बरकत सां। इन करे हिन खे रोकबो त पोइ इस्लाम जो सिलसिलो रुकबो, उन ते पाबंदी, जमात ते पाबंदी। पर मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा ऐलान करे छॾियो, ला यबका अला ज़हरिल अर्द बैतु मदरिन वला वबरिन इल्ला अदखलहु अल्लाहुल इस्लाम बेइज़्ज़ि अज़ीज़िन औ बेदिल ज़लीलिन।
हिन सिफ़े हस्ती थे हिन रूए ज़मीन ते को बि कच्चो ऐं पक्को घर अहिड़ो न रहंदो जंहिंमें अल्लाह ताला इस्लाम खे दाख़िल न करे। हर घर में इस्लाम दाख़िल थींदो, इज्जत सां या ज़िल्लत सां। हे चवनि था आज़ादी। मुंहिंजो आज़ादी जो मतिलबु इहो आहे त तो पंहिंजे घर में कॾहिं आज़ादी ॾिनी आहे? अवी घर में 5 अफ़राद हूंदा आहियो, तो पंहिंजे घर वारनि खे कॾहिं आज़ादु छॾियो आहे? तूं चईं थो हीउ पुटु मुंहिंजो चवणु नथो करे त मोलियुनि खां तावीज़ थो लिखाए। छो तो तावीज़ लिखाई? ज़ाल नथी मञे तावीज़ थो लिखाई। हिन ते जादू थी वियो आहे। नाफ़रमान आहे त तूं माण्हुनि खे दाऊं थो ॾीं, फ़ैसिला थो कराई। छो? तूं पंहिंजे घर में पाण हुकुमरान सम्झी पंहिंजे औलाद ऐं घरवारनि ते हुकूमत थो करीं, उन्हनि खे पंहिंजे माताहत रखी थो। जे तुंहिंजे घर में तुंहिंजी हुकूमत हलंदी त अल्लाह जे घर में अल्लाह जी हुकूमत हलंदी। हीउ रब्बुल आलमीन जो घर आहे। अल ख़ल्क़ु अयालुल्लाह, ही पूरी कायनात वारा सभु अल्लाह जी मखलूक आहिनि, अल्लाह जी अयाल आहिनि। पोइ तुंहिंजे घर ते तूं पंहिंजी हुकूमत खां सवाइ ॿिए जी हुकूमत बर्दाश्त नथो करी। पोइ लिल्लाहिल अम्र, हिन रूए ज़मीन ते बि अल्लाह जो अमर हलंदो। जंहिंजो घर आहे, जंहिंजी अयाल आहे, हुकूमत बि उनजी हलंदी। तस्लीम कंदो केरु ठीकु आहे, न त अल्लाह खे ताक़त आहे फिरौन वांगुरु ग़ोतारी बि मूंखे मञराईंदो, ग़ोतारी मञराईंदो। पर फिरौन कीअं मञियो? आख़िर में चई आमन तो बिल्लदी आमनत बि बनु इसराइल वाना मिल मुस्लिमीन। जे ते बनु इसराइल ईमान आंदो उन ते आउं ईमान आणे थो, मुस्लमान आहियां। हिते वॾा वॾा अलाए कई ज़ोर लॻाए विया। अल्लाह ताला पंहिंजी ताक़त कीअं मञराईंदो आहे। लेनन पाण खे छा सम्झंदो? हा, लेनन। पोइ लेनन जॾहिं मोह पे त उनजी ज़बान ते आख़िरी अखर कहिड़ो? उफ माई गॉड, हाय मुंहिंजा ख़ुदा। अल्लाह ताला पंहिंजी ताक़त मञराईंदो आहे। इंसान जी अक़ल खे ताक़त कोन्हे जो इंसान पंहिंजो नज़रियो दुनिया जे मथां मुसलत करे सघे। इंसान जा शख़्सी नज़रिया दुनिया में एतिरो हलंदा जो लेनिन ऐं मार्कस जेके पाण खे वॾा नज़रियाती माण्हू सम्झंदा ऐं सोशल सम्झा ऐं नेशनल सम्झा दावेदार हुआ, उहे माण्हू 70 साल खां पोइ वरी उन्हनि जो नस्ल अची उनजे बुतनि खे हथोड़नि सां तोड़े पाश पाश करे इहो साबित करे सघियो, साबित करे ॿुधायो त अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम हलंदो, इंसान जो निज़ाम न हलंदो। ऐं अल्लाह ताला ऐं निज़ाम बि कहिड़ो हलंदो? पहिरियों इंसान दुनिया ते आयो हज़रत आदम अलैहिस्सलाम। इहो पहिरियों इंसान हो न। पहिरियों इंसान नबी हो या नबी न हो? पहिरियों इंसान नबी हो, पहिरियों इंसान खलीफो हो। हजरत आदम अलैहिस्सलाम नबी हो, खलीफतुल्लाह फिल अर्ज़ हो। अल्लाह जल्ल शानो ॿुधायो त इंसान जे रहण सहण जे लाइ, इंसान जे मुआशरे जे लाइ खिलाफत भी ज़रूरी आहे त नबूवत भी ज़रूरी आहे। इंसान जी इस्लाह नबूवत का बगैर नथी थी सके। पहिरियों इंसान के अल्लाह पैगंबर बनायो। इंसान आज़ाद ना है। इंसान नबूवत का बगैर दुनिया में जिंदगी गुजारींदो त पोइ जहन्नम में हलियो वेंदो ऐं जहन्नम वांगुरु तपंदड़ जिंदगी हूंदी। इंसानियत जी हिफ़ाज़त अमन ऐं चैन वारी जिंदगी सिर्फ नबूवत में आहे। अल्लाह तबारक व तआला हुजूर के ख़ातमुन नबीयीन बनायो ऐं हुजूर जो ऐलान ख़त्म नबूवत वारो क़यामत ताईं आहे। इन करे जॾहिं भी ही उम्मत हुजूर जे ख़त्म नबूवत वारे आंदल प्रोग्राम जे मुताबिक अल्लाह जे कलाम जे मुताबिक जिंदगी गुजारींदी त फलाह ईंदो। इन खां सवाइ मुआशरे में कॾहिं फलाह नथो अची सघे, कामयाबी न ईंदी। क़ुरान का बग़ैर कॾहिं इस्लाह न थींदी। हुजूर जेको मुआशरो ठाहियो उहो कहिड़ो? हाँ, उहो मुआशरो इहो हो
असां त इस्लाम जो मुताले कोन कयो आहे। हिंदुस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म नेहरू उन जॾहिं पंहिंजे पार्लियामेंट में तकरीर कई, पहिरीं तकरीर, उन में छा चई? हुन चयो त मुंहिंजा वज़ीर ऐं मुशीर जेकॾहिं पंहिंजनि उहिदनि ते कामयाब थियण चाहिनि था त सिद्दीक़ ऐं फारूक जी पैरवी कनि। हुन मिसाल पेश कयो हज़रत सिद्दीक़ अकबर ऐं हज़रत फारूक आज़म। त उन्हनि जी ज़िंदगी छा हुई? उन्हनि जी पैरवी ऐं ताबेदारी कर। हिननि चयो त सूद सां मुल्क में तरक्की थींदी। हाणे तव्हां ॾिसो त सूद सां तरक्की थिए पई, सूद सां तरक्की थींदी, पोइ सॼी दुनिया तरक्की करे वरिती। तव्हांखे चूसे 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 हाणे कोयलो करे छॾियऊं, ग़ुलाम ऐं महकूम बनाए छॾियऊं। छा हिननि छॾियो आहे? अल्लाह जे हुकुम सां बग़ावत करे कॾहिं बि तरक्की जो रस्तो नथो खुली सघे। इस्लाम जे आदिलाना निज़ाम जे अंदर ही अल्लाह तबारक व तआला इंसानियत जे लाइ फलाह जो प्रोग्राम रखियो आहे। खिलाफत राशिदा जे निज़ाम जे अंदर ये रियासत मदीने जे नाले वठण वारा, उन्हनि जे चेहरे में रियासत मदीने जी का निशानी नज़र अचे थी? मुझे रियासत मदीना में 2 शयूं हुयूं, हाँ, वो सिर्फ 2 शयूं करे बस खत्म। रियासत मदीना टैक्स का पाक हुई ऐं सूद ऐं ब्याज का पाक हुई। ॿियूं शयूं सभु जीअं खपे थी कर, ये 2 शयूं कर, मुल्क के टैक्स ऐं सूद का पाक कर, तो समझूं तो रियासत मदीना है। टैक्स रोज़ाना वधंदो वञे पियो, शरह सूद रोज़ वधनी वञे पई, इनके कानूनी शक्ल है। पोइ रियासत मदीना कहिड़े मुंहं सां थो ॻाल्हि करे? ही ख़त्म नबूअत जो जलसो आहे। अक़ीदा तहफ़ुज़ ख़त्म नबूअत असांजे ईमान जो हिस्सो आहे, उनखे असां सम्झूं ऐं ख़त्म नबूअत जे अक़ीदे लाइ पंहिंजे जान ऐं माल खे क़ुर्बान करियूं। अल्लाह ताला सम्झण ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जी केर को ना अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना रब्बना इग़फिर लना ज़ुनूबना व इस्राफ़ना फ़ी आमीन। अल्लाह ताला असांजे जलसे में पंहिंजी बात सन्नी साउंड पनवागिल अब्दुल हादी एंड फरमान अली रियाज अहमद 0300 31 03 03 00 33 14 011। क्या बात है वाह।